सिंध जे केतिरनि इलाइक़नि जा रहवासी पाणी समेत बुनियादी सहूलतनि खां महरूम हुजण करे तकलीफ़ूं भोगे रहिया आहिनि। लाखा रोड शहर बि सहूलतनि जी खोट ऐं इंतज़ामी बेध्यानी जो शिकार आहे ऐं रहवासी पत्थर जे दौर जहिड़ी जिंदगी गुज़ारे रहिया आहिनि। शहर में जर जो पाणी खारो हुजण करे रहवासी पीअण जे मिठे पाणीअ लाइ सख़्त परेशान आहिनि, जॾहिं खारो पाणी वापराइण सबबि इलाइक़े वासी बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। अवामी आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे रहवासियुनि जो चवणु हो त सेवरेज निज़ाम नाकारा थियण बैदि जर बि खारो थी वियो आहे ऐं इलाइक़े वासी मिठे पाणीअ लाइ तड़पी रहिया आहिनि। पानी कड़ो आहे, केर बि पानी असां 4-5 किलोमीटर परे वञी ऐं पानी भरे ऐं घर बचनि खे तयार हूंदा जा बचा अचनि था परे पाणी। हिते केर बि कोन्हे, का दाद फरियाद कुझु बि कोन्हे, केर असां खां पुछे बि कोन थो त छा अथव। इलेक्शन थिए थी, वोट वठणु अचनि था, उन खां पोइ केर असांखे लड़े ई कोन थो। शहर जी का हालत कान्हे, करप्शन आहे, तमामु घणी करप्शन, केर कंहिंखे पुछे कोन थो। गरीब आवाम सॼी बुख मरे पई। 30-40 साल थी विया आहिनि, हिते कोड़ो पाणी आहे, परे परे खां नंढड़ा भरण था अचनि पाणी। असांखे पाणी जी ॾाढी सख़्त ज़रूरत आहे। पाणी कड़ो आहे शहर जो। गवर्नमेंट खां अपील आहे त पाणी मिठे जी सहूलियत ॾिनी वञे, महिरबानी थींदी। असांखे पाणी जी ॾाढी सख़्त तकलीफ़ आहे। असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। असांजा नंढा नंढा बचड़ा आहिनि, असांखे कमकारी रोज़ी वारा माण्हू, असां रोज़ी ते ईंदा आहियूं। असांजे बचड़नि जो पाणी केरु भरे? असांखे कंहिं शइ जी सहूलियत न आहे। असांजा गटर बि उहे पाणी उतां वञी भरियूं। गटरनि जो ऐं नलकनि जो पाणी असां लाइ हिकु ॻाल्हि आहे। असांजे शहर में तव्हां गंदगी ॾिसी सघो था, अॼु जे एक्शन न खयो आहे। 35 सालनि खां वठी लाखाड़ शहर खे पाणी कोन मिलियो आहे ऐं वाटर सप्लाई जा तक़रीबन मुलाज़िम रिटायर थी चुका आहिनि। वाटर सप्लाई जी सॼी मशीनरी ख़तम थी चुकी आहे। असांखे हिते पाणीअ जी वॾी तकलीफ़ आहे ऐं पाणीअ जे करे पाणी पूरो असांजो ज़हर आहे। रहवासियुनि जो चवणु हो त हुननि केतिरा ई भेरा एहतिजाज कया आहिनि, आला अख़्तियारनि को बि नोटिस नाहे वरितो। इलाइक़े वासी गंदो पाणी वापराइण ते मजबूर आहिनि। इलाइक़े वासियुनि वस वारनि ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त संदन तकलीफ़ुनि जो नोटिस वठी खेनि पीअण जो साफ़ पाणी फराहम कयो वञे। मोहम्मद साले डाहिरी, अवामी आवाज़ टीवी, लाखा रोड।